गढ़ी ख़ुदा बख़्श पीपी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बिलावल जेके वाइदा कया आहिनि उहे सभु पूरा कंदो। पंहिंजे कोल तां कॾहिं नाहे फिरियो। अवाम सब्र करे लिहाज़ करे पाकिस्तान खे ठाहींदासीं। गढ़ी ख़ुदा बख़्श में बेनज़ीर भुट्टो जे वरसी जे मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त असां 1973 जे आइन खे बहाल कयो। पाकिस्तान खे ख़ुदा पाक वॾनि वसीलनि सां नवाज़ियो आहे। पाकिस्तान ग़रीब मुल्क न रुगो इस्लामाबाद ग़रीब आहे। हुन जो त मसइलो इस्लामाबाद में वेठल माण्हुनि जी सोच जो आहे। इस्लामाबाद में वेठल माण्हुनि जी सोच नथी जागे। अवाम जा मसइला रुगो सियासतदाननि खे नज़र ईंदा आहिनि। पीपी अवाम सां कयल हर वाइदो पूरो कयो आहे। अवाम जो हक़ संभालियो आहे ऐं अॻिते बि अवाम जो हक़ अदा कंदा रहंदासीं। संदन चवणो हो त पाकिस्तान ग़रीब मुल्क न आहे पर इस्लामाबाद ग़रीब आहे। मसइलो इस्लामाबाद में वेठल माण्हुनि जी सोच जो आहे त उन्हनि जी सोच नथी जागे। अॻूणी सदर वधीक चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रेफरेंस जी ॿुधणी शुरू थियण ते चई सघां थो त कर्ज़ लाहे छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।